बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, प्रोग्राम आवाम जे आवाज़ में मां आवां जो मेज़बान सरदार अली लाखो। नाज़रीन, प्रोग्राम में अॼु ॻाल्हि कंदासीं शिकारपुर में थींदड़ पुलिस मुक़ाबिलो ऐं उन में DSP जोड़े जे बहादुरी जे हवाले सां। नाज़रीन, जीअं त असां हर दफ़े इहो प्रोग्राम बि कंदा आहियूं ऐं ॻाल्हि कंदा आहियूं, जॾहिं पुलिस ते ॻाल्हाईंदा आहियूं त असां तनक़ीद बि कंदा आहियूं ऐं उन में वाक़ई बि ईअं आहे त पुलिस में के अहिड़ियूं कारियूं रिढियूं आहिनि जंहिंजे करे जेको आहे सो पुलिस जो मोराल डाउन थींदो आहे ऐं किरंदो आहे। पर हिन वक़्तु जेको DSP पारस जी असां ॻाल्हि कयूं, बकराणी औरत DSP आहे, उनजो जेको घरवारो आहे ऐं ज़हूर सूमरे जी जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त उन वॾी बहादुरी ॾेखारी आहे ऐं उन्हनि जेके जहिड़े तरीक़े सां पुलिस सां मुआदो अटकायो आहे त उन सां पुलिस जो मोराल वधे थो। पर यकीनन इहो मामला हलंदा रहंदा आहिनि ऐं पुलिस में जेकॾहिं पुलिस चाहे त पंहिंजे इलाइक़े में अमन कराए सघे थी ऐं तुरत अमन कराए सघे थी। पर हिते जेकॾहिं असां ॻाल्हि कंदासीं त हिन वाक़े जी असां ॻाल्हि कंदासीं, हिन वाक़े में वाक़े जसलाणे पुलिस, शिकारपुर जी पुलिस जसलाणे ऐं ख़ुसूसन औरत DSP जंहिं जेको आहे सो पंहिंजी जान जी परवाह न कंदे ॾोहारनि जो असां मुक़ाबिलो कयो ऐं असां उनखे सलाम पेश कयूं था। उनजी सिहतयाबीअ लाइ बि असां दुआ घुरायूं ॿिन्हिनि जी। त उन खां अलावा असां जेकॾहिं हिन मामले ते नज़र विझंदासीं ऐं ॻाल्हि ॿोल कंदासीं त हीउ जेको मामिलो हली रहियो आहे त इन में DIG प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं उन में इन इहो ॿुधायो त 9 ॾोहारी जेका आहिनि सो उहे मारिया विया आहिनि। पर इन मामले खे जेकॾहिं ॾिसिजे त जेको आहे असांजो उतां जो DIG साहब उन इहो चयो आहे त ॾोहारी 9 न पर 10 आहिनि। त इन मामले में गड़बड़ नज़र अचे थी ऐं इन मामले में का हिकु राय कोन्हे। पर असांजे ज़रिया जेका पंहिंजा आहिनि उन्हनि जी जेकी असांखे ख़बर पई आहे त उन्हनि मां 5 ॾोहारी मारिया विया आहिनि जंहिंजा लाश उन्हनि खे वारसनि खे न मिलिया। पर हाणे जी सूरत हाल हुते इहा आहे त लाश कोर्ट ऑर्डर ॾिनो त लाश ॾियो, पर हिन वक़्त ताईं उहे जेको आहे सो वारस जॾहिं लाश खणण विया त वरी उहे लाश वापसि कराया विया आहिनि ऐं सर्दखाने में रखाया विया आहिनि। ऐं इन ई मामले ते असां ॻाल्हि ॿोल अॻिते बि कंदासीं ऐं असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहे KB लगारी साहब, जेको वकील अॻुवाण आहे, सिंध बार जो मेंबर बि आहे। ऐं असां सां कॉल ते मौजूदु हूंदा SSP शाज़ेब चाचर साहब मौजूदु हूंदा। उनखां पोइ असां ex-MNA आहे इब्राहिम जतोई साहब, उहो बि असांजी कॉल ते जॉइन कंदो। ऐं असांजा जेका फील्ड रिपोर्टर आहिनि उते शिकारपुर खां महबूब बलोच आहे, सखर खां असां मालूमात वठंदासीं जेको आहे सो इनायत भट्टी खां। KB साहब, तव्हां ॾे हलंदासीं। हीअ सूरत हाल जेकी हली रही आहे शिकारपुर में, पुलिस बि इन मामले ते ॻाल्हाए रही आहे, पर पुलिस खे एप्रिशिएट कंदासीं ऐं इन मामले ते तव्हां छा चवंदो? ॾिसो, असां त शुरू खां वठी चवंदा आया आहियूं त बेड गवर्नेंस हिन मुल्क जो वॾो अलमियो आहे। उन बेड गवर्नेंस में सभु शयूं अची थियूं वञनि, लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन, पीस, अमुन, सभु शयूं उन में शामिल आहिनि। हाणे जहिड़े तरीक़े सां वाक़ियो इहो आहे त उहो ख़ुदि असां ॻाल्हि कंदासीं त हर को माण्हू चवंदो त शायदि असां नेगेटिव आहियूं। उन मामले में नेगेटिव न, वकील हुजण जे नाते सां असीं चवंदा आहियूं त शयुनि जे तत जत ताईं पहुचे ऐं थारोली पहुचे। हींअर बि ख़ैर असांजी भेण आहे DSP ऐं जेको असांजो भाउ आहे, उन्हनि जी सिहतयाबी लाइ बि असां दुआ घुरायूं। ऐं जेकॾहिं अहिड़ी जेका सूरत हाल तव्हां ॿुधायो पिया, अहिड़े क़िस्म जी सूरत हाल आहे त उन्हनि खे एप्रिसिएशन ज़रूरु थियणु घुरिजे। पर हाणे पुलिस नफ़री केतिरी हुई, छा हो, मुक़ाबिलो कहिड़ी लेवल जो हो, हितां सिर्फ़ु 2 ज़ख़्मी थियनि, अॻियां 10 माण्हू मारिजी वञनि, त इहे ख़ुदि हिकिड़ा अहिड़े क़िस्म जा सवाल आहिनि जिन जो जवाबु या अॼु वारसनि जेको उते कयो आहे सॼो जेको आहे सो त बाबा अहिड़े क़िस्म जी का सूरत हाल न हुई, उन्हनि जो हिकिड़ो काउंटर वर्शन आयो आहे। ऐं पोइ वरी सिंध में हिकिड़ी मजमूई तौर ते नई सूरत हाल आहे। इहो त कॾहिं न थियो आहे। असां हिन गवर्नमेंट में ॾिठो आहे त वारसनि खां लाश फुराए छॾियो, लाश न ॾियो। हिन खां पहिरीं असां ॾिठो धाड़ेल हुआ, बक़ाइदा छा हो, पर चांडियो को ॿियो हो, उन ते अजरकूं विझंदा, माण्हू खणी वेंदा, वञी मयतूं दफ़नाईंदा, कॾहिं को अहिड़ी का ॻाल्हि कान हूंदी। हाणे हिकिड़ो नए क़िस्म जो रवाजु। ऐं उन खां पोइ तव्हां जेकॾहिं ॾिसंदा हलो त असांजे लॉ मिनिस्टर साहिबु, होम मिनिस्टर साहिबु, हिन खां पहिरीं असां हिकिड़ो ॾिठो त बाबा सभु माण्हू हथियार पिया उछलाइनि, हथियार पिया सरेंडर कनि, चऊं ॾोह ख़तमु थी वियो, सिंध में हाणे अमुन अमान थी वियो, सिंध में का शइ न रहंदी। ऐं पोइ उन्हनि हथियार फिटा कंदे ॾेखारिया विया माण्हू। पोइ चऊं साईं एप्रिशिएटेड, हिननि खे नौकरियूं था ॾियूं, हिननि खे हाणे रोज़गार था ॾियूं। पोइ हीअ सूरत हाल
अॼु तव्हां हिते बीठा आहियो, कल्ह तव्हां हुते बीठा हो, तव्हांजे ॻाल्हियुनि ते केरु यकीन कंदो, कहिड़ो माण्हू कंदो। पर मजमूई तौर ते ॾिसो सर, त आउं तव्हांखे ॿुधायां, कल्ह बल्कि 2-3 ॾींहं अॻु में असांजो लाहौर में कन्वेंशन हो। जॾहिं लाहौर कन्वेंशन में असीं वियासीं त अचानक सखर खां जेॾी महिल चढ़ियासीं त गाॾियुनि ब्रेक हणी छॾी मोटरवे ते। छा जी ब्रेक आहे, हलंदड़ मोटरवे रोड ते। चयो साईं हाणे कानवाए ठहंदो। कानवाए छो? चई हिते फुरूं थियूं थी आहिनि, हिते धाड़ियल आहिनि। अहिड़े क़िस्म जी सूरत हाल। परियां थोरो असां सादिकाबाद में पहुता आहियूं त का ॻाल्हि कान हुई, को कानवाए कोन हो, का ॻाल्हि कान हुई, अमन अमान हो। असां वियासीं लाहौर ताईं, सॼी राति ट्रेवलिंग कईसीं। सिंध जी मजमूई अहिड़ी सूरत हाल छो आहे? सही सही। हिन महिल हलंदासीं शिकारपुर, असां सां मौजूदु आहे महबूब बलोच। महबूब बलोच, मूंखे इहो ॿुधाइजो त जेकी हिन महिल हिन वक़्त जी उते जेकी सॼी सूरत हाल आहे उन बारे में थोरो आगाह कजो। महबूब, आवाज़ अचे पियो? जी बिल्कुलु क्लियर आहे। जी महबूब, ॿुधाइजो हिन वक़्तु उते कहिड़ी सूरत हाल आहे, छा अॻिते कहिड़ियूं साम्हूं आयूं आहिनि पेशर? जी सर। हेलो महबूब, आवाज़ अचे पियो? सर ड्रॉप थो थिए, अॻु में त सही पियो अचे। जी जी महबूब, आवाज़ अचे पियो? जी केबी साहब, ओवर टू यू। लाइन डिस्कनेक्ट थी वई आहे। मूंखे इहो ॿुधाइजो, जीअं तव्हां ॻाल्हि कई त पहिरियां बि जेको आहे सो ज़िया लंजार असांजो होम मिनिस्टर आहे, उन अहिड़े क़िस्म जो अमन अमान लाइ तहरुक वरितो। हिन वक़्तु जेकॾहिं इहो पुलिस मुक़ाबिलो थियो आहे त इट मीन्स त माना हे हिकु वॾी वारदात थी। 26 लख रुपया हिकु वापारी खां जेको आहे सो उन खां फुरलुट कई वई, उन खां पोइ थियो। इट मीन्स माना अमन उते अञा ताईं बहाल कोन थियो आहे। अमन जा दावा थियनि पिया वॾा वॾा शिकारपुर मां, पर हाणे अमन जे लाइ उन्हनि खे कहिड़ा उपाउ वठणु घुरिजनि? सर ॾिसो, असां तव्हांखे पहिरीं असां चवंदा रहिया आहियूं, जेसीं तव्हां जज़ा ऐं सज़ा जो अमल न हूंदो, कोर्टनि में माण्हुनि जो यकीन न थींदो, कोर्टूं आज़ादु तरीक़े सां कमु न कंदियूं ऐं पुलिस डिपार्टमेंट खे बि ईअं पॉलिटिसाइज़ न कयो वेंदो। सॼो पुलिस डिपार्टमेंट पॉलिटिसाइज़ थियल आहे। तव्हां हिकिड़ो SSP जॾहिं अचे थो, उहो SSP पंहिंजी हिकिड़ी ब्रिगेड वठी थो अचे सूबेदारनि जी, पोइ उहो वञे थो, वरी उन खां पोइ ॿियो SSP अचे थो, उन जा सूबेदार ई नवां आहिनि। टियों SSP अचे थो, उन जा सूबेदार ई नवां आहिनि। हालांकि सर्विस लॉस जे अंदरि इहो लिखियलु आहे, कंहिं बि माण्हू जी ट्रांसफर एंड पोस्टिंग 2 सालनि खां पहिरीं न थींदी। पर हिकिड़ो SHO उन वीचारे खे, भले असां ठीकु आहे इन मामले में SHO सां बि असां सम्झूं था ज़्यादती थिए थी। हिकिड़ो SHO अञा थाणे ते नथो पहुचे, उनखे जेको चवंदा त महीने में तूं टपड़ खण ऐं महीने में टपड़ ॿध। अॻे में ईअं थींदो, हिकिड़ो सूबेदार रहंदो, 20-20 साल हिकिड़ो थाणे ते रहंदो, हुनखे उते जी सूरत हाल जी ख़बर हूंदी, हू माण्हू सुञाणींदो। कम्यूनिटी पुलिस जो कॉन्सेप्ट कहिड़ो आहे? कम्यूनिटी पुलिस जो कॉन्सेप्ट इहो आहे त तव्हां माण्हुनि खे, तव्हांखे राज बाग में तव्हांखे ख़बर हुजे हिते कहिड़ा चोर आहिनि, कहिड़ा चका आहिनि, कहिड़ा बदमाश आहिनि। अहिड़ी सूरत हाल मजमूई तौर ते असां सम्झूं था हिन 17 साल पीपल्स पार्टी जे दौर में मुकमल ख़तमु कई वई आहे। केबी साहब, असांखे वरी जॉइन कयो आहे असांजे रिपोर्टर महबूब। मूंखे इहो ॿुधाइजो त उतां जी हिन वक़्तु जेको आहे सो हिन सॼे मामले खां पोइ हिन वक़्त जी सूरत हाल कहिड़ी आहे, ऐं पुलिस ख़ासि तौर ते इहो ॿुधाइजो जेको हे वाक़ियो थियो, इन में पुलिस जी नफ़री घटि हुई या अहिड़ो को छा हुई लाइ अमल हुननि, अहिड़ो किथे मामिलो ख़राबु थियो जंहिंजे करे हे असांजा DSP 2 ज़ख़्मी थी पिया? जी पंहिंजो सरदार साहब, ही जेको मामिलो मां तव्हांखे ॿुधायां त जेको शुरू थियो आहे उहो अनाज जा 2 वापारी भाइर हुया, जेके मुनीर अहमद ऐं नादर हुसैन भयो, जिन खां 25,80,000 रुपया जेके अनाज मंडीअ जा वापारी आहिनि, उन्हनि खां स्टोर जो ताणो आहे जेको उनजे थी हुई ऐं उन राति साॻी राति वरी ॿी वारदात आहे। चौकी आहे मेन शहर जे मुख्य पंहिंजो ॻुथियल आबादीअ में, उते बेकरी आहे, उतां बि जेका आहे फुल थी, जंहिंखां पोइ पुलिस पार्टीअ खे जेके बकौल पुलिस ज़रियनि मुताबिक़ SSP पाण बि वाज़े तौर मीडिया जो बयानु ॾिनो त असांखे सबूत मिलिया त मंछर शाह कब्रिस्तान आहे जिते ऑपरेशन थियो, उते उन्हनि जेके ॾोहारनि जी मौजूदगीअ जा सबूत मिलिया, जंहिं बाद पुलिस जा जेके 2 DSP हुया, पारस बखराणी जेको DSP सिटी
शिकारपुर ऐं DSP जेको आहे गेड़ी यासीन पारस बकराणीअ जो मुड़ुसु ज़हूर अहमद सूमरो स्टाफ सां गॾु जेके आहिनि उते उन जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ जेको आहे उते विया जेके उते मौजूदु जेके उन्हनि ते फायरिंग कई जंहिंजे नतीजे में जेको आहे ॿ जेके DSP सॼे ते जेके आहिनि ज़ख़्मी थिया ऐं ॿ पुलिस एहलकार पिणु ज़ख़्मी थी पिया जिन में मुनवर बिरोही ऐं मोहम्मद अली जेको शामिल हुया ऐं उन खां पोइ जेको आहे पुलिस जेका आहे वधीक नफ़री सॼे ज़िले मां नफ़री घुराई ऐं उन खां पोइ जेको आहे ऑपरेशन कयो वियो जंहिंजे नतीजे में जेके हिन शुरूआती जेके रिपोर्ट कई वई ऐं असांखे बि जेके पुलिस ज़रियनि ॿुधायो ऐं असां पाण उते ऑन दी स्पॉट रिपोर्टिंग करे रहिया हुआसीं त उते जेके 8 लाश जेके आंदा विया कुंदन चौरंगी आहे जेकाबाद बाईपास ते ऐं मंछर शाह जेको आहे कब्रिस्तान आहे ऐं सभ खां पहिरियां ई जेको आहे मां तव्हांखे थोरो मंछर शाह जी जेका जियोग्राफियाई हवाले सां थोरो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मंछर शाह को कचे जो इलाइक़ो कोन्हे मंछर शाह जेको आहे हिकिड़ो कब्रिस्तान आहे जिते कब्ज़ा माफ़िया जेको आहे कब्ज़ो कया जंहिंमें मुख़्तलिफ़ क़ौमूं शामिल आहिनि ऐं उहो जेको आहे स्टोरगंज थाणे खां ऐं अनाज मंडी जेको हिकिड़ो वापारी ॻढ़ आहे उतां खां तक़रीबन 1 या मुनो किलोमीटर जे फ़ासिले ते आहे मंछर शाह शिकारपुर शहर जे विच वारो ई जेको इलाइक़ो आहे ऐं जेकाबाद जो जेको रोड आहे बाईपास उनजे ओलह तरफ़ आहे यानी कि विच शहर आहे उते जेके हिन पुलिस कार्रवाई कई ऐं वक़्तनि फ़वक़्तनि इन इलाइक़े में जेको आहे पुलिस कार्रवाई आहे ऐं उन्हनि खे जेको आहे मंशियात जुआ ऐं ॿियनि वारदातनि जे हवाले सां जेके आहिनि हिते अक्सर कार्रवायूं थींदियूं रहनि ऐं थियो ईअं त जेके DSP हुया सिटी पारस बखाणी ऐं गड़िया जो DSP संदसि जो वर जेको हुयो जॾहिं विया त उन्हनि ते फायरिंग कई वई ऐं जेको जेको आहे मामला बिगड़ंदा विया ऐं उन खां पोइ ज़िले जी नफ़री आई ऐं हीउ जेको आहे मुकमल जेको तव्हांजे साम्हूं आहे ऑपरेशन थियो ऐं ऑपरेशन में जेके आहिनि 2 पुलिस ऑफिसरनि सां गॾु 4 एहलकार ज़ख़्मी थी पिया ऐं 5 ॾोहारी जेके आहिनि मारिजी विया शुरूआती जेको मां तव्हांखे ॿुधायो त रिपोर्ट कयो वियो 8 ॾोहारी जेके हुया उहे आंदा विया जेके स्पॉट ते उते बाईपास ते ऐं उते जेके आहिनि मीडिया जे आॾो बि उहे हुया ऐं शुरूआती रिपोर्टिंग हुई त उते सभिनी ईअं भयो पिए जी महबूब ठीकु आहे असां हिन महिल वक़्तु थी वियो आहे नाज़रीन ब्रेक जो ब्रेक खां पोइ वरी हाज़िर आहियूं वेलकम बैक नाज़रीन केबी साहब ॾे हलंदासीं केबी साहब मूंखे इहो ॿुधाइजो त हिन वक़्तु जेको आहे सो अॼु बि हिकिड़ो एहतजाज थियो आहे हुन में जेको आहे सो साबिर शेख नाले ॾोहारी हो जंहिंखे पुलिस उते इनकाउंटर में मारियो आहे पर उन जा वारसनि एहतजाज कयो आहे ऐं उन्हनि जे वारसनि जो इहो चवणु आहे त असांजो छोकिरो ॾोहारी न आहे ऐं उहो पेट्रोल पंप ते पेट्रोल भरवाइण वियो त उते उहो मारिजी वियो आहे इन ते तव्हां छा चवंदा सर इन जो त हाणे तमामु सिधो जवाबु आहे ॾिसो ॾोहारी माण्हू सीरीज़ ऑफ ऑफेंस में इन्वॉल्व हूंदो आहे हुनजो CRO हूंदो क्रिमिनल रिकॉर्ड हूंदो हिकिड़े मिंट में अची वेंदो हाणे त पुलिस वटि इहो सिस्टम अवेलेबल आहे छा हुनजे पोयां प्रीवियसली कोई एॾी वॾी हिस्ट्री आहे उहो अहिड़े क़िस्म जे फुरनि में अहिड़े क़िस्म जे धाड़नि में इन्वॉल्व रहियो आहे या न रहियो आहे ॾिसो अपार्ट फ्रॉम दैट वन DSP जेके ॿई ज़ख़्मी थिया आहिनि असांखे हुननि सां हमदर्दी बि आहे असां हुननि खे डिस्करेज बि नथा करणु चाहियूं असां चऊं था त जेको माण्हू पंहिंजी जान जोखे में विझी को कमु करे थो त असांखे उन माण्हू खे ज़रूरु एप्रिशिएट करणु घुरिजे ऐं पुलिस में तमामु सुठा माण्हू बि मौजूदु आहिनि पर तमामु घटि ऐं उन्हनि माण्हुनि खे पॉलिटिसाइज़ करे जेके माण्हू आहिनि उनखां ख़राबु हाणे ॿी ॻाल्हि इहा आहे त जीअं सवेरे तव्हां असांजे भाउ खां पुछियो पिए ऐं हुन एक्सप्लेन पिया कयो हर मुक़ाबिलो जेको मुक़ाबिलो थिए थो उहो के कब्रिस्तान में छो थो थिए इहो सुवालिया निशान आहे को चर्च पकड़िजे थो त उहो GT ग्राउंड हैदराबाद मां या कब्रिस्तान मां पकड़िजे थो बाबा माण्हू आख़िर जेको विकिणण वारो वठण वारो उहो हरूभरू कब्रिस्ताननि में बीठा आहिनि माण्हू ऐं कचे में बि नथो अचे शहर जो सेंटर आहे शहर जो विच आहे ऐं उन में ॾिसो न जेको माण्हू आयो आहे त कम अज़ कम उनजी थरो इंक्वायरी थियणु घुरिजे ऐं इंडिपेंडेंट इंक्वायरी थियणु घुरिजे ईअं न आहे माण्हुनि सां हिते ज़्यादतियूं बि वॾियूं आहिनि ऐं तव्हांखे मिसाल थो ॾियां
असांजो हितां खां जेको आहे सो निज़ामाणी साहिबु खॼी वियो हितां टंडे जाम मां, उन जे तव्हां मिस्टीरियसली उन जी डेथ थी, उहो माण्हू उते जेको आहे सो वञी मारिजी वियो ऐं बाद में ख़बर पई त बाबा को 10-12 करोड़ रुपया त हुननि सिर्फ़ु भुंग भरियो ऐं उन खां पोइ बि उनखे डेड बॉडी मोटराए ॾिनो। पोइ छो ख़ामोशी थी वई, छा लाइ साइलेंट? असां वटि को जवाब त कोन्हे, का ॻाल्हि कान्हे। हींअर लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन मुकमल ॻाल्हाए बि न, तव्हांजे साम्हूं बेरी मेड़ में वाक़ियो थियो, हाणे हेॾां थियो पंहिंजो कराची में शॉपिंग मॉल मां माई लहे थी, उनजो ॿारु गटर में लुड़ी हलियो थो वञे, सिर्फ़ु गटर जो ढकणु कोन्हे। ऐं हू चवंदा गटर जो ढकणु इन करे नथा रखी सघूं छो जो उहो जेके मवाली आहिनि उहे खणी था वञनि, उहो मवाली खणी था वञनि, उन्हनि खे हीरोइन चर्च केरु थो पहुचाए? हिन मुल्क सॼे में सवाल इहो बि थो थिए त हिन मुल्क में सॼी जेका लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन आहे त उहा कीअं थी पैदा थी। के साहिबु सखर मां असांखे इनायत जॉइन कयो आहे, असांजो रिपोर्टर इनायत भट्टी, असांखे इहो ॿुधाइजो त सखर में उते जीअं DSP असांजा ॿई ज़ख़्मी थिया आहिनि त उते एडमिट आहिनि ज़ियालुद्दीन हॉस्पिटल में, उन्हनि जी सिहत कीअं आहे ऐं उहे हिन महिल ख़तरे खां ॿाहिरि आहिनि ऐं उन्हनि खे डॉक्टरनि छा चयो आहे हिन महिल? जी बिल्कुलु, शिकारपुर में पुलिस ऐं डॉन में मुक़ाबले दौरान ज़ख़्मी थियल DSP पारस बखराणी संदसि वर ज़हूर सुमरो ॿिनि एहलकारनि जो सखर जी ज़ियादुद्दीन इस्पताल में इलाज हलंदड़ आहे। ॿिन्ही DSPs ऐं एहलकारनि जे इलाज लाइ कराचीअ खां डॉक्टरनि जी स्पेशल टीम सखर पहुती हुई, जिन ॿिन्हिनि DSPs जो ऑपरेशन करण बाद ॿुधायो हो त ॿिन्ही DSPs ऐं एहलकारनि जेका हालत आहे उहा बहितर आहे, हुननि जो इलाज कराची न पर सखर में ई थींदो। ऐं पुलिस मुक़ाबले में ज़ख़्मी थियल DSP ज़ाल मुड़ुस ऐं एहलकारनि जी हिफ़ाज़त लाइ घरू वज़ीर ज़ियालंजा साहब, IG सिंध गुलाम नबी मेमण ऐं वॾे वज़ीर जो सलाहकार सूबाई वज़ीर मीर बाबल खान भयो, मेयर सखर ऐं DIG लाड़काणो नासर आफ्ताब पठान ऐं DIG सखर फैसल अब्दुल्ला चाचर समेत ऐं सियासी समाजी माण्हुनि जेको आहे अस्पताल पहुची करे अयादत कई। ऐं मां ॿुधाईंदो आहियां त SSP शिकारपुर चवणो हो त अनाज मंडी मां ॾोहारियुनि वापारी खां 26 थिया हुआ, जंहिंजा पहिरां पहुता त पुलिस जाइ ते पहुती त ॾोहारियुनि पारां पुलिस मथां सिधी फायरिंग कई, जंहिंमें 2 DSP ऐं 2 एहलकार ज़ख़्मी थिया, जंहिं बाद पुलिस जी जवाबी फायरिंग में 5 ॾोहारी मारिजी विया ऐं पुलिस ऑफिसरनि में एहलकारनि में वॾी बहादुरीअ जो मुज़ाहिरो कयो, जिन ॾोहारी गैंग सां मुक़ाबलो कयो। ऐं SSP शिकारपुर जो इहो बि चवणो हो त शिकारपुर में मंछर शाह पुलिस ऑपरेशन में 16 जवाबनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। केस में ATC जा कलम पिणु शामिल आहिनि, जंहिंमें 11 शेख बिरादरीअ जा आहिनि ऐं 2 जेके आहिनि उहे बखराणी बिरादरी आहे, 3 नामालूम माण्हू जेका FIR में शामिल कया विया आहिनि। मुक़ाबले में मारिजी वियल 5 जवाबदारनि शहज़ादो, शमूर, इमदाद, साबिर, हिकु नामालूम ॾोहारी शामिल हुआ। ज़ख़्मी हालत में जेके गिरफ़्तार 3 माण्हू आहिनि उनमें 3 शेख बिरादरी जा आहिनि, हिकिड़ो बखराणी बिरादरी जो आहे ऐं जिन में अयाज़ शेख, गुल मोहम्मद शेख, सजाद शेख ऐं गुलाम मोहम्मद बखराणी वेठल साड़ मां शिकारपुर जा शामिल आहिनि। ऐं मां ॿुधाईंदो आहियां त केस में 5 जवाबदार फरार ॼाणा विया आहिनि, जिन में शहज़ोर शेख, मुमताज़ शेख, निसार शेख, इल्ताफ़ शेख ऐं गुलाम सरवर बखराणी जेके वेठल लाड़ाई महला जा आहिनि उहे केस में शामिल आहिनि। पुलिस लाइन शिकारपुर में ऐं मां ॿुधाईंदो 71 ॾोहारी जेको आहे सो घरू वज़ीर ज़ियाउलंजार आॾो पेश थिया हुआ, हथियार फिटा कया हुआ, जिन में केतिरा ई ॾोहारी इनाम याफ़्ता हुआ, जिन में सिंध सरकार पारां इनाम रखियल जेके ॾोहारी आहे उहो बि पेश थिया। पर सदा साहिब मां ॿुधाईंदो आहियां त माज़ीअ में लाड़काणो डिवीज़न ॾोहारियुनि जो गढ़ रहियो आहे। न एतिरो ई न पर शिकारपुर में केतिरा ई मर्द SSP मुक़ररु थिया पर अमन न कराए सघिया हुआ। शिकारपुर में जंहिंमें पुलिस एहलकार बि अगवा थिया हुआ। उहो ॾींहुं ख़ाली न हूंदो जिते धाड़ा फुरूं चोरियूं रोज़ जो मामूल बणियल हूंदियूं। एतिरो ई पर भुंग ऐं एवज़ जेके माण्हू वापसि थींदा। ताज़ो ई SSP शिकारपुर शाहज़ेब चाचर जी मुक़ररी बाद जेको उॾामियल जेको पखी हुयो अमन जो उहो वापसि मोटियो पियो अचे। हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे लाड़काणे डिवीज़न जी, जीअं 100% मां ईअं चई सघिजे थो त जेको आहे सो 70% क्राइम ते कंट्रोल थियो आहे। ठीकु आहे इनायत, तव्हांजी वॾी महिरबानी। केबी साहिबु ओवर टू यू। मूंखे ॿुधायो त हे अमूमन जेको आहे सो उत्तर सिंध जी ॻाल्हि कजे त सभु ज़िला हिन जे वर चढ़ियल आहिनि, थोरे धाड़ा हुजनि, फुरूं हुजनि, या वरी इहो सम्झो त इन जी हिकिड़ी जागीर बणिजी वई आहे धाड़ेलनि जी, इन मां कॾहिं निजात मिलंदी सिंधीअ? सर ही तो सोचल सम्झल मामिलो आहे न। हिन में ॾिसो इहा कहिड़ी ॻाल्हि आहे, हिकिड़े तरफ़ चवनि था त सिंध में बाबा सोन आहे, सिंध में सभु कुझु आहे,
सिंध में असां हीअं करे छॾियो आहे, हू करे छॾियो आहे, सिंध गवर्नमेंट जो क्लेम आहे। ऐं ॿिए तरफ़ ई चवनि था त असांखा 4 ॾुहारी नथा कंट्रोल थियनि। हाल ॿुधो त इहा ॻाल्हि माना असांजी सम्झ खां एटलीस्ट वॾी आहे। ॿियो त तंहिं करे असीं सम्झूं था त मुकमल तौर ते गवर्नमेंट ऑफ सिंध जो फेल्यूअर आहे। ऐं चार्ज फ्रेम कयां थो, तव्हां मूंखे ॿुधायो, तव्हां डेली काविश अख़बार पढ़ो, तव्हां का बि अख़बार खणो, उते इन पासे वरी अञा वञूं, इहो त अञा ॾोह ठीकु आहे, पंहिंजी जॻह ते जेको आहे कारोकारी जो जेको हिकिड़ो कहर आहे। हाल ॿुधो न, जेका माई वीचारी वञे थी उनजे कंध ते कुआड़ी पई आहे। इहो बाबा किथां जो समाज आहे, किथां जो? असां सिंध जो त इहो वरसो ई कोन्हे, इहो समाज ई कोन्हे, सूफ़ियनि जी धरती आहे। त अहिड़े क़िस्म जी। ऐं ॿियो सरदारी निज़ाम आहे, हिकिड़ो सरदार खे कॾहिं छो नथो थिए, सरदार जे पुट खे छो नथी तकलीफ़ अचे? कॾहिं बि नथो थिए। तकलीफ़ अचे थी, तकलीफ़ में पवनि था उन्हनि जी रहत, उन्हनि जा जेके हमरा आहिनि, उन्हनि जा ज़ात वारा माण्हू आहिनि। तंहिं करे असां सम्झूं था जेकॾहिं हीअ चाचड़ साहिब जी ॻाल्हि करे थो त उनखे अमन करायो आहे, उनखे एप्रिशिएट करे, उन ॻाल्हि ते ज़रूरु मिलणु थियणु घुरिजे। लेकिन भाई होम मिनिस्टर खां बि त पुछणु घुरिजे न, पुछाणो थियणु घुरिजे न। उन जो छा उहो मावरा आहे पुछाणे खां वॾो आहे? उन खां केरु न पुछंदो त भई तव्हां जेको करियो तव्हांखे पॿी वञे। तव्हां माना जिते माण्हू आहिनि उतने जो कमीशन नथो जुड़े, जिते पुलिस जी इवन साख आहे। मिसाल सपोज़ करियो, ऐं तव्हांखे हिकिड़ो नंढिड़ो मिसाल थो ॾियां। असांजे लॉ मिनिस्टर, होम मिनिस्टर साहिबु जलंजार साहिबु, उन पाण चयो बि मीडिया में त जे मोरो वाक़े में उन जा वारिस चवंदा त इन ते जुडिशल कमीशन जोड़ी वञे त असां लेटर लिखंदासीं। पोइ आउं हाई कोर्ट वियुसि, मथे ई वियासीं। ॻाल्हि ॿुधो, लेकिन ॾिसो न, असां चऊं था रूल ऑफ लॉ, सुपरमेसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन। असां कोन था चऊं त को वाक़ियो सही थियो आहे, ग़लति थियो आहे, छा थियो आहे, पर असीं चऊं था शयूं ट्रांसपेरेंट हुजनि, जिन ते हर माण्हू खे यकीन हुजे, एतमाद हुजे। तंहिं करे बहरहाल हिन वाक़े खे जेकॾहिं अधी असांजी भेण ऐं उनजे जेको मुड़ुसु आहे, जेको असांजो भाउ, उन्हनि जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी जुरत कई आहे, अहिड़े क़िस्म जो मामिलो आहे, वाक़ई अॻियां ॾोहारी क़िस्म जा माण्हू आहिनि। असां ॾोहारियुनि खे त सपोर्ट नथा करे सघूं, क़तन बि नथा करे सघूं, न को असीं करियूं था। लेकिन असीं चऊं था बाबा अदालती निज़ाम खे एॾो स्ट्रांग कयो। तव्हां अदालती निज़ाम खे जॾहिं खोखलो पिया करियो, 26 आइनी तरमीम, 27 आइनी तरमीम, इंडिपेंडेंस ऑफ जुडिशरी ख़तमु पई थिए त माण्हू रोडनि ते फ़ैसिलो कंदा। केबी साहब, वक़्तु ब्रेक जो थी आहे, ब्रेक खां पोइ वरी हाज़िर आहियूं। महिरबानी। वेलकम बैक नाज़रीन। असां हिन महिल लाइन ते आहे SSP शाहज़ेब चाचड़ साहब, जेको SSP आहे शिकारपुर जो, उन सां असां ॻाल्हाईंदासीं। SSP साहब, असांखे इहो ॿुधाइजो सभ खां पहिरियों त जेको आहे तव्हांजी जेकी टीम आहे ऐं ख़ासि तौर ते तव्हांजा 2 DSPs इहे जसलणनि ऐं इन्हनि खे असां एप्रिशिएट कयूं था जेको हुननि बहादुरी सां मुक़ाबिलो कयो आहे धाड़ेलनि जो। त इन मामले ते ई मां तव्हां खां पुछंदुमि त असांखे सही नमूने इहो ब्रीफ कजो त हिन महिल केतिरा जेका आहिनि सो ॾोहारी इन सॼे ऑपरेशन में मरिया आहिनि ऐं केतिरा ज़ख़्मी आहिनि? जी, मां इहो ॿुधाईंदो हलां की हे जेको एरिया हुयो मंशर शाह जो, इहो हिकिड़े अरसे खां वठी करे नोगो एरिया बणियल हुयो। ऐं छो त तव्हांखे शिकारपुर जा जेका रहायशी आहिनि या जंहिं शिकारपुर जो ख़बर आहे त शिकारपुर जा डायनेमिक्स कुझु इन तरीक़े सां आहिनि त चौधारी शिकारपुर जे कचे जा इलाइक़ा आहिनि ऐं उहा एक्टिव एरियाज़ जेका आहिनि हिकिड़े अरसे खां रहिया आहिनि। ऐं असांजो पोइ हिते 1.5 साल खां वठी करे कॉन्टिन्यूस ऑपरेशन जेको आहे शिकारपुर में हलंदो रहियो आहे, जंहिंजी ताज़ा मिसाल तव्हांजे साम्हूं ई आहे। जेको गढ़ी तेगीअ में असांजो 11 अक्टूबर 2024 में ऑपरेशन स्टार्ट थियो, उनखे असां हाणे वञी करे हिन साल जंहिंजे नतीजे इलाइक़े में, बचल जे इलाइक़े में, जे इलाइक़े में जी कुझु वारदातूं थियूं हिन क़िस्म जूं।
जंहिं बि जॾहिं टेक्निकल एनालिसिस कई पोइ वरी पहिरां पासे निकिरनि पिया। हिन में ऑपरेशन जॾहिं असां कयोसीं, हिन में असांजा 2 DSP जेका असांजा बहादुर DSP जी जी ज़रूरु सुम्हरो उहो इंजर्ड थिया, असांजा 2 जवान इंजर्ड थिया। उन नतीजे में असां ऑफेंसिव हिननि ते जंहिंजे हींअर असां वटि 9 डेड बॉडीज़ जेकी रिसीव थियूं आहिनि ऐं 2 डेड बॉडीज़ 2 खां 3 डेड बॉडीज़ जेको ही कढण कामयाब थी आहे। हिन जे अलावा 2 हिननि जा क्रिटिकली इंजर्ड कान उहे हिन टाइम ते सिविल हॉस्पिटल आहिनि जेका स्पेशली लॻे पियो थो मरी आहिनि। उन्हनि खे असां रेफर कयो हॉस्पिटल में जेका हींअर अंडर ट्रीटमेंट आहिनि। सही जी SSP साहब, मूंखे इहो ॿुधाइजो त जेके पुलिस जो जेको मुक़ाबिलो थियो त उन में पुलिस ज़ख़्मी थी, काफ़ी अहलकार बि ज़ख़्मी थिया आहिनि DSP सां गॾोगॾु, पर इन में का हिकमत अमली का अहिड़ी कोन जोड़ी वई जंहिंसां पुलिस ज़ख़्मी न थिया? छो कीअं ज़ख़्मी थी वई पुलिस? अदा हाणे मां तव्हांखे थोरो इहो ॿुधाए छॾियां। पुलिस हुजे, आर्मी हुजे या ॿियूं फोर्सिस हुजनि, हाणे इन में ऑब्वियसली को ड्यूटी ॾकर त हूंदो कोन्हे। ऑब्वियसली ॿिन्हिनि पासनि खां जेका अॻिला क्रिमिनल्स आहिनि जेका एतिरे अरसे खां वठी करे हिकिड़ो ऑर्गेनाइज़ क्राइम ऐं अहिड़ा डेन ठाही वेठा हुया, त हो बि पंहिंजी तयारी में हूंदा आहिनि। असां बि पंहिंजी कोशिशि इहा हूंदी आहे त फुली प्रिपेयर्ड ठहूं। त असांजी टीम्स जेकियूं आहिनि उहे फुली प्रिपेयर्ड हुयूं। तंहिंजे ई नतीजे में तव्हां इहो ॾिसो जो हेतिरी तादाद में क्रिमिनल्स जेका आहिनि उहे जहनुम हासिल थिया आहिनि। ऐं ऑब्वियसली जहिड़े में इहो तव्हां एक्सपेक्ट करे सघो था कहिड़े टाइम बि कुझु बि तव्हां भले केतिरी बि 100% जेकी आहे तयारी सां वेंदव त इवेंचुअलिटी केॾी महिल बि थी सघे थी पई। त इहो मां सम्झां थो पियो त प्रैक्टिकल ॻाल्हि असांखे करणु खपे इन शइ ते। त तव्हां इहो ॾिसो किथे बि कहिड़ी बि जॻह ते असांजा फोर्सिस ऑपरेट कंदियूं आहिनि त नुक़सानु कॾहिं कॾहिं थी वेंदो आहे। ऐं असां शिकारपुर पुलिस तां पोइ 2 सालनि खां वठी करे पुलिस जो बि नुक़सानु थियो आहे, बट तव्हां कंपेरिज़न कंदो त धाड़ेलनि जो ॾुआरियुनि जो सभिनि खां वधीक नुक़सानु थियो आहे। 100 खां मथे धाड़ेल जेका आहिनि उहे हिन महिल ताणी एलिमिनेट थी चुका आहिनि ऐं 100 जी तादाद में अरेस्ट ऐं ज़ख़्मी थिया आहिनि। त इहा मुंहिंजो इहो ई आहे पॉइंट की कुझु बि केॾी महिल बि थी सघे थो पियो। जी जी SSP साहब, तव्हां पहिरियां बि इहे कोशिशूं वरितियूं ऐं तव्हांजी कोशिशुनि सां इहो पॉसिबल थियो त ॾुआरियुनि हथियार फिटो कया ऐं उहे हथियार फिटो करण खां पोइ ही वारदातूं थियूं। ऐं उनखां पहिरियां बि हिन महिल IG साहब जॾहिं ॻाल्हायो त उन ॿुधायो त 13 महीननि में असां 198 जेको आहे सो ॾुआरी मारिया आहिनि ऐं 521 जेका ज़ख़्मी कया आहिनि, 800 ताणी असां इन्हनि खे जेको आहे सो असांजी गिरफ़्त में आहिनि। त इन खां पोइ ॾुआरी खुटण जो नालो नथा वठनि। त इन ते तव्हां का हिकमत अमली जोड़ी आहे? इहे कॾहिं खुटंदा, कॾहिं सिंध आज़ादु थींदी, कॾहिं शिकारपुर ॾोहनि मां जेको आहे सो ॾुआरियुनि खां पाक थींदी? तव्हांखे ॾिसो मां थोरो रिकॉर्ड सेट कंदो हलां ऐं फैक्ट्स ते जेको आहे पाण इन शइ ते तव्हांखे मां थोरो एनलाइटन करणु चाहींदुमि। उहो इहो आहे की शिकारपुर डिस्ट्रिक्ट जा उहे हालात हुया की ॾींहं में 40+ वारदातूं थींदियूं हुयूं। ठीकु आहे। ऐं जेकी ताणी तव्हां चओ था पिया त सरेंडर ऐं इन्हनि सभिनि शयुनि जे बावजूदि जेको आहे ॾोहारी खुटनि नथा पिया, त पोइ तव्हां इहे सम्झो की क़बाइली जहिड़ा जेका असां वटि हिननि ज़िलनि में हलनि था पिया, उन्हनि में असां 50% खां मथे त फ़ैसिला कराए हिननि ते प्रेशर रखी करे हिननि जे ख़िलाफ़ु एक्शन करे उहा असां न्यूट्रलाइज़ करे छॾिया आहिनि। लेकिन इहे इन में इहे हिकिड़ी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे। इहे तव्हां असां सभिनि जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की असां इन शइ खे डिस्करेज कयूं जेतिरो थी सघे। छो त जिते क़बाइली जहिड़ा चवनि था पिया उते वेपन्स आहिनि ऐं जिते वेपन हूंदो आहे उते को न को छा चवंदा आहिनि इवेंचुअलिटी या अनटूवर्ड इंसिडेंट थियण जा चांसिस हूंदा आहिनि। त असां कमिटेड आहियूं। असांजो जेको कमु आहे, असांजी जेकी जॉब नेचर आहे, असां पंहिंजे हिसाब सां पंहिंजी ड्यूटी सरअंजाम ॾियूं था पिया। बाक़ी जेसी ताणी असां आहियूं त ऑब्वियसली असां हिननि खे चैलेंज बि कंदासीं ऐं असांजे हूंदे इहे बदमाशी हली नथी सघे पई। सही SSP साहब, तव्हां मेरन TV खे वक़्तु ॾिनो, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, हिते प्रोग्राम जो टाइम पुॼाणीअ ते पहुचण वारो आहे। आख़िर में इहो ई असां चवंदासीं त जेका असांजा DSP आहिनि ॿई ऐं उन्हनि जेको बहादुरी सां मुक़ाबिलो कयो आहे उहे जस लहणनि, उन्हनि खे वाक़ई इनाम मिलणु घुरिजनि, उन्हनि खे नेशनल अवार्ड बि मिलणु घुरिजे। उन सां गॾोगॾु पुलिस खे ऐं पूरी जेकी सिंध हुकूमत खे आहे उनखे जेको घुरिजे त पूरी सिंध में तोड़े पुलिस खे बि इहो घुरिजे त ॾोहारियुनि खां
खां सिंध खे पाक कयो वञे, ख़ासि तौर ते उत्तर जे ज़िलनि खे ॾोहारियुनि खां पाक कयो वञे ऐं उतां जे अवाम खे आजो कयो वञे ॾोहारियुनि खां। महिरबानी।